अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु। उमेदु आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तों, तव्हां सां हिकु ॻाल्हि शेयर कंदा हलूं त रूबी अली जेको पंहिंजो प्रोग्राम यादगिरियूं कंदी आहे, उहा उन में क़ादिर चांडे सां गॾु इंटरव्यू करणु चाहे पई, पर क़ादिर चांडो उन प्रोग्राम में अचण खां साफ़ इनकार करे छॾियो। दोस्तों, उन इनकार जी बि क़ादिर चांडे वजह ॿुधाई। हुन पंहिंजे फेसबुक पोस्ट में लिखियो त रूबी अली अजरक पाए फ़हाश वीडिया ठाहींदी आहे, उन जे करे मां उन्हनि सां प्रोग्राम नथो करे सघां। उहा ॻाल्हि ॿुधी रूबी अली खे तमामु घणी कावड़ अची वई ऐं उन्हनि बि पंहिंजे फेसबुक पेज ते हिकु पोस्ट रखी, जंहिंमें हुननि चयो त टिकटॉक ते हिकिड़ो खतरो मूंखे तमामु घणो तंग कंदो हो। मां उनखे ग़रीब सम्झी ऐं मासूम सम्झी उनखे माफ़ु करे छॾियो, पर हिकु गैरतमंद खंदिड़ो मुंहिंजे अॻियां उथी बीठो आहे। मां उनखे बि इहो ई चवंदुमि त भौंकी भौंकी जॾहिं चिप थी वञो, मूंखे ॿुधाइजो, मां तव्हांखे बि माफ़ु करे छॾींदुमि। क़ादिर चांडे उन जी रिप्लाई में उन्हनि खे चयो, औरत केतिरी बि फ़हाश छो न हुजे, पर उहा असांजी भेण हूंदी आहे। तव्हां उहा ॻाल्हि दिलि ते वठी वेही रहिया आहियो। मां त सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई।